अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान माज़ीअ में ग़लति फ़ैसिला थियण जो एतिराफ़ करे वरितो। गिलगित बल्तिस्तान में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त नेब 20 सालनि खां आहे, पर ताक़तवर माण्हुनि में हथ असांजे हुकूमत जे दौर में विधो वियो। कुझु माण्हुनि ज़ाती फ़ाइदे लाइ इक़्तिदार हासिल करे पैसा पर ॾे मोकिलिया। ॿाहिरि पैसा मोकिलींदड़ मुल्क जा सभ खां वॾा गद्दार ऐं ॾोहारी आहिनि। मुल्क अंदरि वॾनि चोरनि जो एहतिसाब ज़रूरी आहे। जेसीं ताईं मुल्क में इंसाफ़ न थींदो, मुल्क तरक़ी करे न सघंदो। कराची वारनि सिलेक्टेड खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टीअ जी तारीख़ी कामयाबी साबित कयो आहे त आवाम हुकूमत सां गॾु न आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त नून लीग वारनि खे शिकस्त तस्लीम करण जो हौसलो रखणु घुरिजे। नून लीग खटे हाँ त मां पाण शहबाज शरीफ़ खे मुबारक ॾियां हां। हाणे पाकिस्तान जी सियासत जमहूरी क़ुवतुनि ॾांहुं वधी रही आहे। अपोज़िशन खे गॾिजी हुकूमत जो मुक़ाबिलो करणु घुरिजे। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ कराचीअ जे तक ऐं ने 249 जा थोरा मञींदे चयो आहे त मुफ्ताह इस्माइल जी सोभ ऐं वोटनि जी सरसी कीअं घटि थी, उहो सभिनी ॾिसी वरितो। यकीन आहे त इलेक्शन कमीशन इंसाफ़ ऐं शफ़ाफ़ियत घुर्जुनि खे पूरो कंदी। पंहिंजे बयान में शहबाज शरीफ़ चयो त मुफ्ताह इस्माइल जहिड़ी रीत राति ॾींहुं कमु कयो, उन ते खेसि खिराज तहसीन पेश करियां थो। PTI पारां NA 249 ते थियल नंढी चूंड जे नतीजनि खे चैलेंज करण जो ऐलान। खुरम शेर ज़मान चयो आहे त चूंड प्री प्लान हुई। असांजे माण्हुनि खे सदासी फारम न ॾिनो वियो। इलेक्शन कमीशन जो जारी कयल बयान हैरत जोॻो आहे। पीपल्स पार्टी ॿुधाए त हिन तक में कहिड़ो कमु करायो आहे ऐं खुरम शेर ज़मा इल्ज़ाम हयो त पीपल्स पार्टीअ जी कामयाबी फिक्स हुई। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त पीपल्स पार्टी हिक सीट लाइ जहिड़ी रीत समूरे निज़ाम खे यरगुमाल बणायो, उन सां इलेक्शन सुधारनि जी ज़रूरत पहिरियां खां वधीक महसूस थी रही आहे। वोटिंग शरह मां अंदाज़ो थियो आहे त अवाम जो चूंड अमल ते एतबार ख़तम थी वियो आहे। सिंध में बर्तानिया खां पोइ ॾखण अफ्रीका ऐं ब्राज़ील क़िस्म जे ख़तरनाक कोरोना वायरस जी एंट्री। सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ तस्दीक कंदे चयो आहे त अफ्रीका ऐं ब्राज़ील वायरस में मौत जी शरह वधीक थिए थी। उन वायरस खे वैक्सीन बि असरु नथी करे। बर्तानवी क़िस्म जे वायरस जी पखेड़ वधीक आहे। भारत जहिड़ियूं हालतूं पैदा थियूं त मुंहुं ॾेई न सघंदासीं। अॻुवाट इंतज़ाम करणा पवंदा। लॉकडाउन ॾांहुं वञिणो पियो त वञी सघूं था। हुकूमत पारां आवाम खे ईद उल फितर ते महांगाईअ जो तोहफ़ो ॾियण जूं तयारियूं। सुभाणे खां पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाधि जो इम्कान। ओघरा वाधि जी समरी पेट्रोलियम डिवीज़न खे मोकिले छॾी। पेट्रोल जी क़ीमत में पौणा 6 रुपया ऐं डीज़ल जी क़ीमत में बि 6 रुपया वाधि जी सिफ़ारिश। ज़रियनि मूजिबि हतमी फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। इमरान ख़ान जी ट्रेनिंग सिर्फ़ कूड़ ॻाल्हाइण, चोरी करण ऐं करप्शन आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान साहब तव्हांजी तरबियत रुगो वोट चोरी, कश्मीर जो सौदो करण, अटो खंडु बिजली गैस महांगी करण ऐं दवाउनि जी माफ़िया जी सहूलतकारी करण आहे। नवाबशाह जे इलाइक़े मोहम्मद टाउन जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां गुलशेर भट्टी, अब्दुल सत्तार मिस्मात, आमना मिस्मात, परवीन बारोड़नि समेत इलाइक़े जे बासर इमदाद गोरचाणी, ज़मान राजा ऐं सोनू गोरचाणी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो त मज़गूरा बासर असांजे घरनि अॻियां गाॾियूं तेज़ हलाइण जी शिकायत ते असां मथां ॾमिरिजी पिया आहिनि। हुननि चयो त मज़गूरा बासरनि 20 खां मथे हथियारबंदनि सां गॾिजी असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजे औरतुनि ऐं मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते तशदुद कयो आहे। जंहिं ते हुननि IG सिंध, SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। जेसकम नवाबशाह जे कारकुननि पारां सीनियर अॻुवाण खे मुअतल करण ख़िलाफ़ ऐं आइन मुताबिक़ इलेक्शन करायो। जेसकम बचायो मुहिम जे हवाले सां सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ासके अली, राशिद चांडियो ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कई ऐं आइन मुताबिक़ इलेक्शन करायो, जेसकम बचायो जा नारा हंया ऐं हुननि मरकज़ी क़यादत खां आइन मुताबिक़ इलेक्शन कराइण जो मुतालिबो कयो ऐं चयो त मुअतल थियल सीनियर अॻुवाण खे बहाल कयो वञे। SDO हेस्को सकरंड जुमन जमाली बिजली चोरनि ख़िलाफ़ एक्शन में शहर जे मेन शाही बाज़ार में प्लाज़ा में गैरकानूनी तौर हलंदड़ बिजली कनेक्शन पकड़ियो वियो, जंहिं ते लॻभॻि 15 ACU ऐं घरनि जो लोड हली रहियो हुयो। SDO हेस्को टीम समेत कनेक्शन कटिया ऐं हेवी तार पिणु रिकवर कई।
जॾहिं त मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। उन मौक़े ते कार्रवाईअ में अशरफ अली उन्नड़, वज़ीर ख़ासि अली अलीगुहर उन्नड़, नवीद मुराद खानज़ादा समेत ॿिया अहलकार बि शामिल। ठारूशा में मंझि लॻू ॻोठ बख़्शण सहतो में पोरियत अशरफ सहतो जे घर खे चुल्ह जे चिणग मां ओचितो बाहि वकोड़े वई। पोरियत जे घर में पियल सामान ऐं कणक सड़ी राख बणिजी वई। जॾहिं त बाहि सबबु हिकु बकरी सड़ी मरी वई ऐं ॿ बकरियूं ज़ख़्मी थी पयूं। जंहिं ते पोरियत डीसी नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मां मिसकीन आहियां, घर में पियल अलाह ताला ऐं बकरियूं सड़ी वयूं आहिनि, मुंहिंजी माली मदद कई वञे। कोरोना वायरस जे वधंदड़ केसिस सबबि सिंध हुकूमत जे ऐलान लाइ अॼु जुमे ते मुकमल लॉकडाउन ते अमल कराइण लाइ ठारूशा पुलिस हरकत में अची वई। पुलिस पारां ठारूशा, दरबेलो, मञुठ, बोरटी समेत नंढा वॾा शहर बंदि कराया। पुलिस जो शहर जे मुख्य कारोबारी सेंटरनि, बाज़ारुनि ऐं चौकनि ते पिकट क़ाइमु करे वरितियूं। जंहिं ते SHO ठारूशा मोहम्मद अशरफ मेमण चयो त मुल्क में कोरोना वेगे रोज़ाना केतिरा ई माण्हू मरी रहिया आहिनि, जंहिं सबबि SOPs ते सख़्तीअ सां अमल जी हिदायत पिणु कई। सेशन कोर्ट घोटकीअ जे ॿाहिरां पुलिस एहलकार ते हमिलो, जंहिं जे नतीजे में सजाद अली वसीर शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी पुलिस एहलकार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त थाणे जे सरकारी कम सां रिकॉर्ड खणी कोर्ट आयो हुयुसि त जीअं ई ॿाहिरि निकितुसि त जवाबदार अली खान, बदरुद्दीन, अब्दुल मालिक, आगा शाही, अब्दुल ख़ालिक, अमजद, निसार ऐं ॿियनि हमिलो करे ज़ख़्मी कयो, जंहिं जो इतलाउ A सेक्शन पुलिस स्टेशन ते ॾिनो वियो आहे। हुन SSP घोटकीअ खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। हैदराबाद ओसड़ी मोड़ भरिसां क़दीमी रहंदड़ उमराणियुनि ते अफ़गानी पनाहगीर हथियारबंदनि जो ख़तरनाक हमिलो, 5 ॻोठाणा सख़्त ज़ख़्मी, जॾहिं त अफ़गानी पठाण सिंध अंदरि दादागीरीअ ते लही आया आहिनि ऐं ॻोठ ख़ाली कराइण लाइ हमिलो कयो वियो, जंहिं ते उतां जे रहवासियुनि मुतालबो कयो त अफ़गानी पठाणनि खे हितां कढियो वञे, न त ॿी सूरत में ई समूरी सिंध ते कब्ज़ो करे वेही रहंदा। यादि रहे त उन खां अॻु अफ़गानी पठाणनि ठटे जे सरकारी स्कूल ते पिणु कब्ज़ो करण जी कोशिशि कई हुई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।